बिस्मिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वमिन आयातिहि खल्क़ुस्समावाति वल अर्दि वख्तिलाफु अल्सिनतिकुम व अल्वानिकुम इन्न फी ज़ालिका लआयातिन लिल आलिमीन। ऐं अल्लाह ताला जे निशाननि मां यानी अल्लाह ताला जे कुदरत जे निशाननि मां इहा आहे आसमान ऐं ज़मीननि खे पैदा करणु ऐं तव्हांजे ॿोलियुनि जो इख़्तिलाफ़, तव्हांजे ॿोलियुनि ऐं तव्हांजे रंगनि जो इख़्तिलाफ़। बेशक इन में निशानियूं आहिनि उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके सम्झनि था, जेके इल्मु रखनि था। त बयानु हलियो पिए अल्लाह पाक हिते 6 आयतूं पंहिंजे कुदरत जूं बयानु कयूं, 6 निशानियूं। ऐं उन मां हिकिड़ी निशानी त आहे त अल्लाह पाक फरमायो तव्हांजो मिटीअ मां पैदा थियणु। ॿियो वरी तव्हांजे लाइ अल्लाह ताला ज़ालूं पैदा कयूं, जोड़ा पैदा कया ऐं उन जो मक़सदु छा आहे त तव्हांखे सुकून हासिलु थिए। वरी अल्लाह रब्बुल आलमीन इहो कयो त वजअल बैनकुम मवद्दतम व रहमा। अल्लाह रब्बुल आलमीन यानी महबत ऐं महिरबानी जा जज़्बात ॿिन्ही में रखी छॾिया, ज़ाल ऐं मुड़ुस में, ताकी इहा शइ जेका आहे हिननि खे पंहिंजे हिक ॿिए जे हुक़ूक़ खे अदा करण ते मजबूर करे। जीअं अल्लाह रब्बुल आलमीन माउ ऐं पीउ ऐं औलाद जे विच में जेको आहे जेके हुक़ूक़ रखिया आहिनि त अल्लाह पाक महबत अहिड़ी रखी आहे यानी माउ ऐं पीउ जे दिलि में औलाद जी महबत अहिड़ी रखी आहे जो उहा महबत ई माउ ऐं पीउ खे पंहिंजे औलाद जे हुक़ूक़ अदा करण ते मजबूर करे थी। ऐं औलाद जे दिलि में अल्लाह ताला पंहिंजे माउ पीउ जे लाइ जेका महबत रखी आहे उहा हुन माउ पीउ जा हक़ अदा करण ते उभारे थी। ईअं ई अल्लाह ताला हिते ज़ाल ऐं मुड़ुस जे विच में जेका महबत रखी आहे त उहा हिननि खे हिक ॿिए जा हुक़ूक़ यानी अदा करण ते, हिक ॿिए जो ख़्यालु रखण ते उभारे थी। इन में अल्लाह ताला 2 लफ़्ज़ इस्तेमालु फरमाया, मवद्दा ऐं रहमा। मवद्दा वुद्दुन मां आहे, माना महबत, चाहत। ऐं असल में इंसान में जेको आहे सो जवानीअ जे ज़माने में यानी हिक ॿिए जे लाइ जेको यानी हिकिड़ियूं ख़्वाहिशूं पैदा थियनि थियूं दिलि जे अंदरि, उन्हनि सां महबत पैदा थिए थी। उन्हनि जे करे यानी उन्हनि ख़्वाहिशात खे पूरो करण जा जेके जज़्बात आहिनि उन्हनि जे करे हिक ॿिए सां महबत पैदा थिए पई। ॿियो वरी लफ़्ज़ अल्लाह ताला इस्तेमालु कयो आहे रहमा, यानी महिरबानी। यानी इहो ई जोड़ो जेॾीमहिल पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो वक़्तु गुज़ारे करे पीरीअ जे हालत में पहुची वञे थो त पोइ हिक ॿिए ते महिरबानी थिए थी। हू जज़्बात मग़लूब थी वञनि था ऐं महिरबानी जा जज़्बात जेके आहिनि उहे ग़ालिब थी वञनि था। त अल्लाह ताला फरमायो त इन में अलबत्ता अहिड़नि माण्हुनि जे लाइ निशानियूं आहिनि जेके ग़ौर कनि था। ऐं आसमान ऐं ज़मीन जो क़ाइमु रहण या अल्लाह पाक जी आसमाननि ऐं ज़मीन खे पैदा करणु वॾी निशानी आहे। ऐं ज़बानुनि जो इख़्तिलाफ़, हालांकि उज़वा उहे ई आहिनि, चप आहिनि उहे ई आहिनि, ज़बान उहा ई आहे, अहिड़े तरीक़े सां जेको आहे गलो उहो आहे, सभु कुझु उहे आहिनि। पर यानी अल्लाह पाक ॿोलियूं अहिड़ियूं पैदा कयूं जो हिकिड़ी ॿोलीअ खे ॿी ॿोलीअ सां का मुनासिबत ई कान्हे, या लहजा अहिड़ा पैदा कया, हिकिड़ी ॿोलीअ में मुख़्तलिफ़ इंसाननि जा मुख़्तलिफ़ लहजा आहिनि। अहिड़े तरीक़े सां माण्हुनि जा रंग मुख़्तलिफ़ आहिनि। केॾीमहिल ईअं थिए थो जो हिकिड़े ई माउ पीउ जो औलाद आहे पर उन में रंगनि जो जेको थो फ़र्क़ु थी बीहे थो। बेशक इन में अलबत्ता निशानियूं आहिनि यानी आलिमनि जे लाइ जेके इल्मु रखनि था, जेके सम्झ रखनि था। वरी अॻियां अल्लाह रब्बुल आलमीन इहो फरमायो त तव्हांजे यानी तव्हांजी निंड जेका आहे राति ऐं ॾींहं में, त राति में घणो करे निंड जे लाइ, कुझु वक़्तु माण्हू उन में यानी कमु बि करे थो
ऐं ॾींहं में जेको आहे सो थोरो वक़्तु निंड थी सघे थी, जीअं क़ैलूला सुन्नत आहे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। वब्तिग़ाउकुम मिन फ़ज़लिही, ऐं तव्हांजो अल्लाह जी फ़ज़ल खे ॻोल्हणु, यानी अल्लाह जो फ़ज़ल यानी रोज़ी। ॾींहं जो घणो करे वक़्तु जेको आहे उहो इंसानु पंहिंजे मुआश में लॻाए थो। त हाणे इहे शयूं बि अल्लाह रब्बुल आलमीन जी कुदरत जूं निशानियूं आहिनि। छो त केॾीमहिल इंसानु निंड करणु चाहे थो ऐं यानी दवाऊं बि इस्तेमालु करे थो, पर निंड कान थी अचे। ऐं के माण्हू अहिड़ा आहिनि जिन वटि को बि सबबु कोन्हे ज़ाहिरी तौर ते, थकावट जे करे बसि फुटपाथ ते ई किरिया ऐं उन्हनि खे निंड अची थी वञे। ईअं ई रोज़ीअ जो निज़ाम, हिकिड़ा माण्हू अहिड़ा यानी ॿ माण्हू आहिनि जेके अक़ुल में, सम्झ में ऐं इल्म में बराबरि आहिनि, ऐं पाण जेको हिकिड़ो कारोबार शुरू कनि था, हिकिड़ी जेको सो कमाई जो सबबु हिकिड़ो ई शुरू कनि था। हिकिड़ो कामयाबु थी करे अलाए किथे खां किथे पहुची वञे थो ऐं ॿियो जेको सो नाकाम थी वञे थो। ख़बर पई त इहो जेको आहे बज़ाहिर त जेको सो दुनियावी अल्लाह रब्बुल आलमीन असबाब अहिड़ा पैदा कया आहिनि, दुनिया खे अल्लाह ताला दारुल असबाब बनायो आहे, हिन में असबाब इख़्तियार करणा आहिनि, पर हक़ीक़त में इन्हनि असबाब में जेको असरु पैदा थिए थो अल्लाह पाक ई करे थो। पर इहो इंसानु जेॾीमहिल गौर करे, ऐं बल्कि गौर खां बि वधीक अल्लाह रब्बुल आलमीन जे मोकिलियल नबियनि जी जेके तालीमात आहिनि उहे ध्यान सां ॿुधे, त पोइ जेको थो उनखे इन ॻाल्हि जी सम्झ अचे थी। ॿियो हिते इहो हज़रत मुफ़्ती शफ़ी उस्मानी साहिबु रहमहुल्लाह जो लिखियो आहे त निंड करणु या रोज़ी तलाश करणु, यानी रोज़ी जा असबाब, इहो ज़ुहद जे ख़िलाफ़ु कोन्हे, यानी बुज़ुर्गी जे ख़िलाफ़ु कोन्हे। छो त अल्लाह ताला इहो इंसान जी फितरत में रखी छॾियो आहे, इहो इंसान खे करिणो आहे। जेकॾहिं को माण्हू निंड करे थो, बशर्ते के एतिदाल सां निंड करे, त पोइ इहो ज़ुहद जे ख़िलाफ़ु, बुज़ुर्गी जे ख़िलाफ़ु कोन्हे। अहिड़े तरीक़े सां को माण्हू जाइज़ तरीक़े सां, हलाल तरीक़े सां पंहिंजी कमाई करे थो, त इहो जेको सो बुज़ुर्गी जे ख़िलाफ़ु कोन्हे। इन सां गॾु बुज़ुर्गी थी सघे थी, बशर्ते के इन में हराम खां बचे। हराम खां हर हाल में बचिणो आहे। निंड अहिड़ी न करे जो नमाज़ूं ई क़ज़ा करे छॾे। अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो रोज़ीअ जे पोयां अहिड़ो लॻे, असबाब खे अहिड़ो उन जे पोयां लॻे जो न हलाल जी परवाह न हराम जी परवाह, बसि रुगो माल जो आहे ढोइण जी परवाह हुजे, यानी फ़िक्र हुजे, त इहो त ग़लति आहे। अॻियां अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए त अल्लाह ताला जी निशाननि मां हिकिड़ी निशानी इहा आहे जो तव्हांखे अल्लाह ताला बिजली ॾेखारे थो, यानी खेवण तव्हांखे ॾेखारे थो ख़ौफ़ ऐं उमीद सां। माना खेवण ॾिसी ख़ौफ़ बि थिए थो त किथे किरी ऐं नुक़सानु न पहुचाए, ऐं उमीद बि थिए थी त हाणे रहमत वारी बारिश जेको थो वसंदी, मींहुं वसंदो, ऐं उन जे करे जेको आहे अल्लाह ताला उन जे ज़रिए सां वयुनज़्ज़िलु मिनस समाइ माअन फयुह्यी बिहिल अर्ज़ बअद मौतिहा, पोइ वरी अल्लाह रब्बुल आलमीन आसमान तां पाणी नाज़िल करे थो, बारिश वसाए, ऐं पोइ उन पाणीअ जे ज़रिए सां अल्लाह ताला ज़मीन खे उन जे ख़ुश्क थी वञण खां पोइ वरी ज़िंदा करे छॾे थो। इहा इन में बि वॾियूं निशानियूं आहिनि गौर करण जे लाइ। पर इन खे ज़रूरी आहे त इंसानु अक़ुलु इस्तेमालु करे। इन करे अल्लाह ताला अॻियां फरमायो इन्न फ़ी ज़ालिका लआयातिन लिक़ौमिन याक़िलून, बेशक इन में निशानियूं आहिनि उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके अक़ुल खे इस्तेमालु कनि था, सही तरीक़े सां सोचीनि था। अहिड़े तरीक़े सां अल्लाह ताला फरमायो त आसमाननि जो क़ियाम, आसमान बीठा आहिनि ऐं ज़मीन जेका आहे उहा सुकून में आहे, यानी जिते अल्लाह ताला उनखे ठाहियो बेअमरी अल्लाह जे हुक्म सां। इन में बि जेको थो तव्हांजे लाइ वॾी निशानी आहे। पोइ जॾहिं हिकिड़ो वक़्तु ईंदो जॾहिं हिननि यानी अल्लाह रब्बुल आलमीन जे हिकमत जे मुताबिक़ हाणे हिन यानी इनखे ख़तमु करण जो वक़्तु अची वेंदो, पोइ अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो सुम्म इज़ा दआकुम दावतन मिनल अर्ज़ इज़ा अंतुम तख़रुजून, पोइ जेॾीमहिल अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे सॾींदो ज़मीन मां, त पोइ तव्हां यानी फ़ौरन ई तव्हां निकिरी ईंदव। यानी पोइ अल्लाह ताला हिन सॼे निज़ाम खे ख़तमु करे छॾींदो, ऐं हीउ निज़ाम ख़तमु थींदो, वरी ॿी जेका दुनिया आहे, जेका असुलु दुनिया आहे जंहिंमें हिसाब किताब थींदो, उहा जेका दुनिया उहा क़ाइमु कई वेंदी ऐं तव्हां सभु जेको सो अची वेंदव। वलहू मन फिस समावाति वल अर्ज़ कुल्लु लहू क़ानितून, ऐं उन अल्लाह जा ई तमामु उहे आहिनि जेके आसमाननि में ज़मीननि में आहिनि। आसमाननि में फ़रिश्ता ऐं ज़मीन में इंसान ऐं जेके बि मख़लूक़ आहे उहा अल्लाह जी मिल्कियत आहे।
कुल्लु लहू क़ानितून, उहे सभु जा सभु अल्लाह पाक जा हुकुम बरदार आहिनि, हुकुम जे ताबे आहिनि। वहुवल्लज़ी यब्दउल ख़ल्क़ सुम्म युईदुहु वहुव अहवनु अलैहि वलहुल मसलुल आला फिस समावाति वल अर्ज़ि वहुवल अज़ीज़ुल हकीम। उहो आहे जेको पहिरें दफ़े मख़लूक़ खे पैदा करे थो ऐं पोइ उनखे ॿीहर पैदा कंदो, यानी ख़तमु करण खां पोइ वरी इन्हनि खे उथारींदो। ऐं इहा ॻाल्हि त हिकिड़ो दफ़ो पैदा कई वरी ॿीहर पैदा कंदो, वहुव अहवनु अलैहि, उहा अल्लाह पाक जे लाइ आसान आहे। वलहुल मसलुल आला फिस समावाति वल अर्ज़, ऐं अल्लाह पाक जे लाइ आसमाननि ऐं ज़मीन में बुलंद शान आहे, अल्लाह पाक जो ऊचो शान आहे। वहुवल अज़ीज़ुल हकीम, ऐं ओ कामिलुल इक़्तिदार आहे ऐं कामिलुल हिकमत आहे। हिकिड़ो लफ़्ज़ आहे मसल, मीम जे ज़बर ऐं सा जे ज़बर सां, इहो अल्लाह पाक जे इहो चइबो आहे कंहिं ॿिनि शयुनि हिकु शइ खे ॿिए जो मसल तॾहिं चइबो आहे जंहिंमें कुझु न कुझु मुशाबहत हुजे, कुझु न कुझु मुमासलत हुजे। पर हिकिड़ो हूंदो आहे मिसल या मिसाल, त मिसल अल्लाह पाक जो मिसल को बि कोन्हे, न को अल्लाह ताला जो मिसाल को आहे, ला मिसल लहू वला मिसाल लहू। अलबत्ता मसल जेको आहे उहो क़ुरान पाक में मुख़्तलिफ़ जॻह ते आयो आहे। वलहुल मसलुल आला, जीअं हिते आहे मसल नूरिही कमिश्कातिन, क़ुरान पाक में मसल जो लफ़्ज़ आयो, माना अल्लाह रब्बुल आलमीन जो मिसाल ॾेई, यानी अल्लाह पाक जे मुमासलत ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जे मुशाबहत ॾेई करे बयानु कयो वियो आहे त हीअं अल्लाह रब्बुल आलमीन जो। त मसल त साबित आहे, माना कंहिं दर्जे में मुमासलत हुजे, पर मुकम्मल दर्जे में मुमासलत या अल्लाह रब्बुल आलमीन सां कंहिंखे बि हासिल कान्हे। अल्लाह जी ज़ात वलहुल किब्रिया फिस समावाति वल अर्ज़, अल्लाह रब्बुल आलमीन जो ई वॾो शान आहे, अल्लाह जी वॾी बुज़ुर्गी आहे। अल्लाह जहिड़ो को वॾो कोन्हे, सभी अल्लाह जे साम्हूं का हैसियत कोन था रखनि। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी सही मारिफत नसीब फ़रमाए ऐं सही जेको अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलालि वल इकराम, या ज़ल जलालि वल इकराम, या ज़ल जलालि वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नअऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नस्अलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नअऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग व ला हौला व ला कुव्वता इल्ला बिल्लाह। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक व सल्लम। आमीन।